पंहिंजे औलाद खां सारी काइनात जे इंसाननि खां वधीक जेसिताईं मां तव्हां वटि महबूब न आहियां तेसिताईं तव्हांजो ईमान न आहे। माल खां वधीक, जान खां वधीक, बेअमा खां वधीक, औलाद खां वधीक, सारी काइनात जे इंसाननि खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे। इन जो नालो अथव ईमान। ऐं मोहब्बत जा सबब थींदा आहिनि। माण्हू मोहब्बत कंदो आहे हुस्न जे करे, हुस्न ते आशिक ज़हर पीअंदा आहिनि, हुस्न ते आशिक ख़ुदकुशियूं कंदा आहिनि, हुस्न ते माण्हू चरिया थींदा आहिनि। पर बनो आकिल जा मुसलमानों, मां तव्हां खां पुछां थो, नबी से को वधीक हसीन ऐं सुहिणो काइनात में केरु? एॾा सुहिणा हुया असांजा साईं, एॾा सुहिणा हुया असांजा नबी। एक दफ़े अम्मा आशा टाक मंझंदि जो पंहिंजे घर जे सान में बीठी, सिज भी पूरे आबोताब में चिमकी रहियो हो। अम्मा आशा आसमान ॾे निहारे करे चयो, आसमान नाज़ न कर, नखरो न कर, तोखे भी रब सिज ॾिनो आहे, पर मूंखे भी रब सिज ॾिनो आहे। सचो सुभान अल्लाह। लना शम्सू अलिल आफाक शम्सू, आसमान तोखे भी सिज आहे, असांखे भी सिज आहे, पर याद रख तुआरो सिज सुबुह जो उभरंदो आहे, तग़रुब बादल शाही, मग़रिब खां बाद लही वेंदो आहे। पर मूंखे जेको रब मोहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में सिज ॾिनो आहे, जीअं जो मुंहिंजे सोने जे नबूवत जो सिज उभरियो आहे, त क़यामत ताईं हिनखे ग़ुरूब ईंदो ई कोन। ॾींहं जो त चिमके थो, पर ततलो बादल शाही, राति जो भी ईअं थो चिमके जीअं ॾींहं जो मोहब्बत रखबी आहे हुस्न जे करे। ॿुधायो मुसलमानों, नबी से को वधीक सुहिणो केरु आहे? एॾा सुहिणा हुया असांजा साईं। हिकिड़ो नबी जो सहाबी चोॾींहं जे चंड ॾे बि निहारे पियो, वरी संजन जे चेहरे मुबारक ॾे बि निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे, का अल्लाह वारे हुन जो फ़ैसिलो हिन लफ़्ज़नि में बयान कयो आहे। चवे तो, चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह में छाया है, मदनी का चेहरा साफ। सावी फरमातो, चोॾींहं जे चंड में एॾो हुस्न ऐं जमाल कोन हुयो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे चेहरे में हुस्न ऐं जमाल रखियो। मोहब्बत रखबी आहे हुस्न जे करे। ॿुधायो मुसलमानों, नबी से को वधीक सुहिणो केरु आहे? एॾा सुहिणा हुया असांजा साईं। अम्मा आशा फरमाए, हिकिड़ी राति मुंहिंजी टोपे वारी सुई गुम थी वई। मां पंहिंजे घर में सुई पई ॻोल्हियां त अचानक मुंहिंजो सुहिणो नबी, मुंहिंजो दिलबर नबी मुंहिंजे घर आया। अम्मा साईं फरमाए, साईं जन मुस्कुरायो त दंदाने मुबारक जी एतिरी त रोशनी थी वई जो न ऊंदाही वारे कमरे में गुम थियल सुई भी मूंखे मिली। सुभान। दंदाने मुबारक एॾा बरकत वारा, असांजे मिठे नाले वारे आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वात मुबारक वारो पानी एॾो बरकत वारो हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ी खे लॻो त नांग जो ज़हर ख़तम। वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो हो। ग़ज़वा ख़ैबर जे मौक़े ते हज़रत अली से जे अखियुनि में पियो। हज़रत अली से फरमातो, उन ई वक़्त में मुंहिंजे अखियुनि जो सूर ख़तम थी वियो। वरी ज़िंदगी भर मुंहिंजूं अखियूं उथियूं कोन, जेका बचपन में नज़र हुई पछाड़ी ते नज़र साॻी। वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो हो। साहबा फरमाइनि था, असां खूह खोटियोसीं पर पानी खारो निकिरी पियो। पथरीली ज़मीन, ही बदर मदीने जे विच ते आयो खूह। पर साल असां वियासीं, उन खूह जो पानी पीतोसीं। साईं जन खे अर्ज़ु कयोसीं, पानी खारो निकिरी पियो आहे। फरमायो, घबरायो न, नबी से पंहिंजे वात मुबारक वारो पानी उन खारे खूह में जो वेंदो त खूह जो पानी माखी ऐं वसील मिसरी खां वधीक मिठो।
वात मुबारक जो पानी एॾो बरकत वारो असांजे साईं जा हथड़ा मुबारक एॾा बरकत वारा। सुभान अल्लाह। मदीने में हिकिड़ो सहाबी हज़रत जुलैबीब, मदीने में सभ खां वधीक गरीब, मदीने में सभ खां वधीक सूरत में सादुरो, वरी उनजी जिथों शादी थी उहा न्याणी मदीने में सभ खां वधीक हसीन ऐं जमी, अहिड़ा रिश्ता बि थिया। उन न्याणी खे हिकु जहिड़ियूं चवनि पियूं जहिड़ी पाण हीअं तोखे घोट बि अहिड़ो मिले हा, शायदि तो वॾाई कई तंहिंजे करे तोखे घोट सादुरो मिलियो। उन न्याणी चयो अदी मुंहिंजे बख़्तनि सां केरु मुक़ाबिलो कंदी, कंहिंजे घोट जो इंतिख़ाब अबे अम्मा कयो, वायरल कयो, मां क़यामत जे ॾींहुं सॼी दुनिया जी औरतुनि ते सुर्ख़ुरू हूंदा जो मुंहिंजे घोट जो इंतिख़ाब नबीअनि जे सरदार। साहबा फरमाइनि था साईं जन खे ख़बर पई हिन न्याणी खे घोट जे बारे में मयारूं पियूं मिलनि। नबी से हज़रत जुलैबीब खे घुरायो, पंहिंजा हथड़ा मुबारक हज़रत जुलैबीब जे चेहरे ते घुमाए दुआ जो घुरियूं त जुलैबीब ईअं पियो चिमके जीअं सिज चिमकंदो आहे। हथड़ा मुबारक एॾा बरकत वारा। मदीने में बारिश पई हले, रात जी ऊंदाई, हिकिड़े साहबी साईं जन खे अर्ज़ु कयसि घर वञा पर ऊंद लॻी पई आहे, कंहिं बत्ती जो बंदोबस्तु थिए। साईं जन फरमा पुट या लठड़ी मूंखे ॾे। साहिब फरमाए थो मां साईं जन खे लठड़ी ॾिनमि। नबी साईं पंहिंजी बरकत वारो हथड़ो मुबारक उन लठ ते जो घुमायो त उहा लठ ईअं पई चिमके जीअं ट्यूबलाइट चिमकंदी आहे। हथड़ा मुबारक एॾा बरकत वारा। ग़ज़वे ओद जे मौक़े ते हिकिड़े सहाबी खे तरार लॻी, बांह कटिजी वियसि, ईअं खल ते वञी बीठी, पर पोइ बि जंग हले पई। इश्क में मोहब्बत में ख़बर ई न पियसि त का बांह कटी आहे। जंहिं महिल बांह तंग कयुसि त पेर जे हेठां लत ॾेई करे पंहिंजे बांह खे पटे उछलाए वरी जंग में शुरू थी वियो। सभु चओ सुभान अल्लाह। मोहब्बत हिनखे चइबो आहे। मैदान जंग मां उहा कटियल बांह नबी से वटि खणी आयो, चईंसि बांह कटिजी वई आहे। फरमायूं पुट घबरा न। नबी से उहा बांह वारी जाइ ते रखी करे हीअं हथड़ो मुबारक जो घुमायो। साहबी फरमाए थो उहा बांह उते जो उते फिट थी वई, उन खां बि वधीक ताक़तवर ऐं मज़बूत। हथड़ा मुबारक एॾा बरकत वारा। असांजे साईं जो पसीनो मुबारक एॾो बरकत वारो। साहबा फरमाइनि था असां ईद ते शादियुनि जे मौक़े ते नबी से जो पसीनो मुबारक उगी कप जे बुड़नि सां शीशनि में रखी छॾींदा हुआसीं। जॾहिं पंहिंजे कपिड़े खे उहो पसीनो मुबारक लॻाईंदा हुआसीं, साहबा फरमाइनि था असांजा कपिड़ा ॻरी वेंदा, लीगड़ू लीगड़ू थी वेंदा, पर मोहम्मद मुस्तफ़ा जे पसीने जी ख़ुशबू ख़तम न थी। पसीनो मुबारक एॾो बरकत वारो हो। असांजे साईं जा वार मुबारक एॾा बरकत वारा। मदीने में हिकु कुराड़ी नबी से जो वार मुबारक दबलीअ में सांडे छॾियईं। जेको बि मरीज़ अचे उन माई वटां पाणी पी वञे त ख़ुशि थी वञे। सभु चओ सुभान अल्लाह। साहबा फरमायो अम्मा तो वटि कहिड़ी दवा आहे, कहिड़ो कखु भई पाणीअ में मिलाई। कुराड़ी खिली करे चयो छाजी दवा, छाजा कख? मूं वटि पंहिंजे महबूब जो वार मुबारक सांडियल आहे। जेको बि मरीज़ मूं वटि ईंदो आहे मां साईं जन जो वार मुबारक पाणीअ जे प्याले में बोड़े हो पाणी जो मरीज़ खे पीआरींदी आहियां त वरी ज़िंदगी भर हो मरीज़ बीमार। वार मुबारक एॾा बरकत वारा। असांजे मिठे नाले वारे आमिना जी लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्तो मुबारक एॾो बरकत वारो हो। अम्मा आशा फरमाए थी मदीने में का माई जो को ॿार बीमार थींदो हो मूं वटि खणी ईंदियूं त ख़ुशि थी वेंदो हो। अम्मा तो वटि कहिड़ी सुती फूक ॾींदी हीअं ॿार खे, उनजो काकुड़ो खणंदी हीअं। अम्मा आशा फरमाए थी मूं वटि सुती कान हुई, मां काकुड़ो कान खणंदी हुयसि, मूं वटि पंहिंजे महबूब जो कुर्तो मुबारक सांडियल हो। जेको बि मायूं ॿार खणी ईंदियूं
मां साईं जंहिंजे कुर्ते मुबारक जी बाहुड़ी मुबारक उन पाणीअ जे प्याले में ॿोड़े उहो पाणी जो ॿार खे पीआरींदी हुअसि त वरी कॾहिं बि हू ॿार बीमार न थींदो। कदम कदम पे बरकतें, नफस नफस पे रहमतें, जहां जहां से वो शफी आसियां गुजर गया, जहां नजर नहीं पड़ी वहां ये रात आज तक वही वही सर हुई, जहां जहां गुजर गया। मुबारक हुजे मुसलमानों, अगले सोने नबी अल्लाह असांखे अता कयो आहे। अगले सोने सां मोहब्बत करणु खपे या न? नबी से जो वॾे में वॾो दुश्मन अथव कादियानी। कादियानी ते गुलाम अहमद कादियानी ते अॼु अज़म कयो त नबी जे दुश्मन खे न छॾे। हाजी मांगत तव्हांखे ख़बर आहे असांजे करूंडी असांजे भरिसां आहे करूंडी अब्दुल आराई हुयो हिकिड़ो कादियानी। नबी जे इज़त नबी से जे ख़त्म नबूवत ते हमिलो कयईं। हाजी मांगत कुराड़ो कुहाड़ियुनि सां उन जी ज़ुबान कटियईं, उन जा हथ कटियईं, उन जे दिमाग़ खे फाड़ियो। खैरपुर सेंटर जेल में आयो। खुतबात शाहीन साईं मौलाना अल्लाह वसाई साहब ने तकरीर कई, उन जो वाक़ियो बयानु कयो आहे। जॾहिं खैरपुर सेंटर जेल में आयो उन वक़्त में जेल जो सुप्रीडेंट सैयद हुयो। उन जी घरवारी खे राति जो नबी से ख्वाब में आया, फरमायूं अम्मा मां मोहम्मद मुस्तफ़ा जो मेहमान जेल में आयो आहे, जेसि ताईं जेल में हुजे मानी तूं पचाए करे मोकिलिजांइ। सुबुह जो पंहिंजे मुड़ुस खे चई त कहिड़ो बुज़ुर्ग जेल में आयो आहे। मुड़ुस चयो बुज़ुर्ग छा जो हू त शर्मरो चा, उन जे चेहरे ते त ॾाढी बि कान्हे का, पर नबी से जी इज़त ख़त्म नबूवत ते उनखे गैरत अची वई। हिकिड़े कादियानी खे क़त्ल कयो अथई, हज़ार मुस्लमान हुन जी ज़ियारत जे लाइ जेल में पिया। घरवारी चएसि इहो मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो महिमान आहे, जेसि ताईं जेल में हूंदो मानी मां पचाईंदसि खाराईंदसि। अल्लाह अकबर। उन वक़्त में सैयद गौस अली शाह साबिक़ वज़ीर आला इहो हुनजो वकील हुयो। पोइ शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह जेके ख़त्म नबूवत जा अमीर आहे, पोइ मौलाना खे चई त वकीलनि जो मशवरो इहा आहे त हाजी मांगत जे मथां शाहिद कोई कोन्हे, जेकॾहिं इनकार करे कोर्ट में त मां कादियानी न मारियो आहे त जज चए थो 3 महीने में मां आज़ादु कंदुसि। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खैरपुर सेंटर जेल में आया। हाजी मांगत खे चयो हाजी साहब वकीलनि जो मशवरो आहे, तव्हांजे मथां शाहिद कोई कोन्हे, तव्हां कोर्ट में इनकार कयो त मां कादियानी न मारियो आहे, तव्हां आज़ादु थी वेंदव 3 महीने में। हाजी मांगत खां दाह निकिरी वई, चई मौलाना मां छो इनकार कयां, मां फांसी जे तख़्ते ते बि चवंदुसि त हिकिड़े सूअर खे मां मारियो आहे, मां नबी जे दुश्मन खे जहन्नम में पहुचायो आहे। मौलाना मां छो इनकार कयां, मां हज कया उमरा कया ख़ैर ख़ैरातूं कयूं वज़ीफ़ा पढ़ियमि, मन ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत थिए, पर कॾहिं बि साईं जी ज़ियारत नसीब न थी। पर जंहिं वक़्त खां वठी ने गुस्ताख़ रसूल कादियानी अब्दुल आराई खे मां क़त्ल कयो आहे, खैरपुर जे जेल में का राति ख़ाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। मामूली ॻाल्हि आहे। पोइ हाजी मांगत आज़ादु थी वियो। मां हुनजे ॻोठु वियुसि, उनजा भाणेजा आहिनि, मां उन्हनि खां पुछा कई त कीअं आज़ादु थियो। उन्हनि चयो साईं असांजो मामो जज जे साम्हूं पेश थियो। जज पुछा कयोसि हाजी साहब अब्दुल आराई कादियानी खे तो क़त्ल कयो आहे? हाजी मांगत चयो हा मां क़त्ल कयो आहे। जज चयो चरियो त न आई? हाजी मांगत चयो मां पूरी ज़िंदगी चरियो हुयुसि बरोच। अल्लाह ताला अकुल उन वक़्त में मूंखे ॾिनो जो मां नबी जे दुश्मन खे क़त्ल कयुमि, तो उन जी ज़ुबान बि कटी।
हाजी मांगे चो हाओ मां उन जी ज़ुबान बि कटी ही हाणे बि मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो उन जी ज़ुबान काकड़े खां कटे करे कुतनि जे हवाले कंदुसि। तो उन जा हथ बि कटिया। हाजी मांगे चो हाओ मां उन जा हथ बि कटिया हाणे बि मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ ग़लत कलम इस्तेमाल कंदो मां उन जा हथ कटींदुसि। तो उन जे मेजाले खे बि कढियो हाओ मां हाणे बि तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ ग़लत पंहिंजे दिमाग़ में सोचींदो मां उन जो मेजालो कढी करे कुतनि जे हवाले कंदुसि। त जज पंहिंजो कलम पंहिंजे वात में विझी चयो त लानत थो कयां हिन नौकिरी ते भली मुंहिंजी नौकिरी ख़तमु थिए भली मां जेल में वञा हैफ़ हुजे जो मां हाणे आशिक़ रसूल खे फांसी जी सज़ा ॾियां। उन वक़्त में चई त मां तोखे बाइज़त बरी थो कयां तो जहिड़ो आशिक़ रसूल मां ज़िंदगी में ये भी जज आहे। अॼु अज़म कयो त नबी जे दुश्मन खे न छॾींदा। हिन वक़्तु हुनजो इलाज इहो ई आहे। किथे कादियानी को हुजे सलाम कलाम बंदि कयो ॾेती लेती बंदि कयो। कादियानी अहिड़ो हरामी काफ़िर आहे जो कंहिंखे ख़बर ई नथी पए त हीउ को कादियानी आहे। अञा शुक्र कयो हिते पाकिस्तान में माण्हू ॿुधाइनि था हीउ कादियानी आहे। दुबई में ईंदव कतर में ईंदव ॿाहिरि मुल्क में तव्हां ईंदव उते पक्का मुस्लमान आहिनि कंहिंखे ख़बर ई नथी पए त हीउ कादियानी उते पाण खे मुस्लमान था सॾाइनि। असांजा हज़रत साईं बेरवर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा कुतो जेकॾहिं कंहिं थांव खे लके उनखे 7 दफ़ा मिटी सां धोईंदव त उहो थांव पाक थी वेंदो। पर कादियानी जेकॾहिं कंहिं गिलास में कंहिं कोप में चांहि पीए पाणी पीए उनखे 100 दफ़ा मिटी सां धो तॾहिं बि उहो थांव पाक न थींदो। भञी भोरा कयो कादियानी कुते खां वधीक पलीत था। नारे तकबीर कादियानी कुत्ते के गुलाम ये रसूल में रसूल की एक ही सदा नारे तकबीर। हर ख़त्म नबूवत जे प्रोग्रामनि में कोशिश कंदा कयो त शरीक थियो। मूंखे बि दावत ई मां राति नवाब शाह मां वरी हैदराबाद कासमाबाद वियो आहे। कासमाबाद मां वरी मदरसे आयुसि ख़ैबर 3 बजे राति सुतो आहे। पर मौलाना मोहम्मद नासिर हुसैन साहब जो ख़त्म नबूवत जो प्रोग्राम आहे। मां चयो त इंशाअल्लाह इन प्रोग्राम में शरीक थियो। तव्हांखे बि मां गुज़ारिश थो कयां त हर प्रोग्रामनि में ज़रूरु शरीक थियो। हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा कॾहिं कॾहिं वजद ऐं जलाल में क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजो नानो मुस्तफ़ा मूंखे सॾु कंदो अताउल्लाह शाह बुखारी पुट हेॾे आ तो मुंहिंजे ख़त्म नबूवत जो कमु कयो हलिया त मां तोखे हौज़े कोसर तो पंहिंजे हथनि सां पाणी पियारियां। त मां हुन वक़्त में पंहिंजे नाने मुस्तफ़ा खे जलाल ऐं वजद में अची करे अर्ज़ु कंदुसि मुंहिंजा साईं मां रुॻो अकेले ख़त्म नबूवत जो कमु न कयो आहे। जेके बि तुंहिंजे ख़त्म नबूवत जे जलसे में तुंहिंजे दिफ़ा जे लाइ जलसे में शरीक थिया मां उन्हनि खे बि पाण सां गॾु वठी ईंदुसि इंशाअल्लाह। हिन ख़त्म नबूवत जे प्रोग्राम में शरीक हुजण जे करे क़यामत जे ॾींहुं मोहम्मद मुस्तफ़ा जे हथनि सां हौज़े कोसर जो पाणी अज़म कयो त हिननि प्रोग्राम में शरीक थींदासीं। कि चनाब नगर जेको प्रोग्राम आहे इन में बि अज़म कयो त इंशाअल्लाह शरीक थींदासीं। वरी मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस आहे मीरपुर ख़ासि में 14 अक्टूबर कोशिशि कयो त इंशाअल्लाह पाण हिन में शरीक थींदासीं। पाण शरीक नथा थी सघो त ग़रीब खे पैसा ॾेई करे मोकिलियो सफ़ा मज़ूर आहियो त दुआऊं घुरो अल्लाह ताला इन्हनि प्रोग्रामनि खे कामयाबु फरमाए। हक़ीक़त में हीअ जेके जलसा आहिनि इन्हनि खे मामूली न सम्झो ही एटम बम खां वधीक असरात आहे। पाकिस्तान में भी इन्हनि जो असर आहे ॿाहिरि दुनिया में भी इन्हनि जा असरात आहिनि त पाकिस्तान में कादियानी ऐं यहूदियुनि जे मुंहं ते दांगी मलजी वई आहे। पाकिस्तान मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क आहे। सभु इन्हनि प्रोग्राम में शरीक थींदो नी इंशाअल्लाह। दुआऊं बि घुरो त अल्लाह ताला असांजी इन तहरीक खे कामयाबु फरमाए।